गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल में बचलदारी में हीअ चवण ॻोठनि जो 7 सालनि खां बंदि आहे। अचो त हिननि खां पुछो हिननि जो छा चवणु आहे हिन बारे में। 1980 खां वठी हलंदड़ आहे, जंहिंमें 80-90 ॿार तइलीम याफ़्ता तक़रीबन 30-40 ॻोठ आसपास 7 साल थी विया आहिनि। असांजो उस्ताद बदिली थी वियो आहे, उस्ताद नथो मिले। वस वारनि खे दरख़्वास्तूं कयूंसीं, अपीलूं कयूंसीं ऐं हितां जा आसपास जा ॻोठा ॿार दरबदर थी विया आहिनि, तइलीम खां महरूम आहिनि। असीं वस वारनि खे अपील था कयूं त असांखे उस्ताद ॾिनो वञे, जीअं त इहो ॿारनि खे सुठी तइलीम ॾिनी वञे। घणे टाइम खां हितां जो स्कूल बंदि आहे? 7 साल थी विया आहिनि। स्कूल बंदि थियण जो कारण छा आहे? उस्ताद बदिली थी वियो। अच्छा, उन खां पोइ उस्ताद असां DOS जो मथे दरख़्वास्तूं कयूंसीं, उस्ताद न ॾिनो वियो। उस्ताद ॿार तक़रीबन घणा आहिनि? 90-95 ॿार आहिनि रजिस्टर। हाणे तव्हां कंहिंखां मुतालबो था कयो? वज़ीर आला खां, DO MPMN जेके असांजे हद जा आहिनि, ऐं जेको आहे मिनिस्टर एजुकेशन, वज़ीर आला, गवर्नर ऐं सभिनी खां मुतालबा था कयूं त असांखे जीअं त उस्ताद ॾिनो वञे ऐं ॿारनि जो जेको आहे सो तइलीम ॾिनी वञे ॿारनि खे, ऐं जेको आहे ॿारनि जो मुस्तक़बिल बचायो वञे। बचलदारी जो ज़िलो नवाबशाह, तालुको काज़ी अहमद। हिते 2013 खां स्कूल बंदि आहे। वजह या उस्ताद हितां बदिली कराए हली वियो। महिरबानी करे असांखे स्कूल खोलाए ॾेई वञे। असांजी गुज़ारिश आहे MNA MPA जा जेके हद जा आहिनि, स्कूल खोलाए ॾे त ताकी ॿारनि खे तालीम ॾिनी वञे। असांजा ॿार रुलनि था पिया झंग जे आसपास जा। उस्ताद जी करे महिरबानी कई वञे साहबनि खे असांखे उस्ताद ॾियण जो। असांजा बचड़ा तइलीम फिराइनि, ॾाढी मजबूरी आहे असांजे आसपास जे ॻोठनि खे। महिरबानी दरबदर थी विया आहिनि। हिते वेझो को पहाड़ी में स्कूल न आहे, असां ॿार अचो असांजो स्कूल आहे, रोड जे मथां स्कूल आहे। असांखे उस्ताद खपे जंहिंमें असां ॿार पढ़ाया आहियूं। असां ॿार दरबदर थी विया आहिनि, असांजे स्कूल लाइ उस्ताद खपे। स्कूल 2013 खां बंदि आहे, उस्ताद बदिली थी वियो आहे। उन खां पोइ असांखे उस्ताद न मिलियो आहे। हाणे तव्हांजा ॿार किथे तालीम कराए रहिया आहिनि? असांजा ॿार बसि हिते हीअं घुमनि पिया, तालीम किथे तालीम कान्हे का। हाणे असां हिनखे एजो ज़िलो चई था पिया बेनज़ीराबाद जेके ऐं एजो खे चऊं गुज़ारिश आहे त असांखे उस्ताद ॾिनो वञे, जीअं असांजा ॿार हिते तइलीम हासिलु करे सघनि। जेको माल डालदा चारीनि पढ़णु तालीम ॾिनी वञे, न उस्ताद आहे न कुझु आहे। 7 साल थी विया आहिनि, असांजा ॿार ईअं घुमंदा फिरंदा था वठनि। हींअर वेचारा ॿकरी पिया चारीनि के हेॾां के होॾां ॿकरियुनि में हलंदा था वठनि। महिरबानी कयो असांखे उस्ताद ॾियो। हाणे तव्हां कंहिंखां मुतालबो कंदव उस्ताद जे लाइ? उस्ताद जे लाइ असांखे EDO या अहिड़ो वॾो को DO या वॾा वॾा साहिब त इहा असांखे मुतालबा कयूं त असांखे उस्ताद ॾिनो वञे। तव्हां ॻोठाणनि जा व्यूज़ ॿुधायो। हिननि जो चवणु आहे त गुज़िरियल 7 सालनि खां असांजो स्कूल बंदि आहे। असांजा मासूम ॿार माल चारे रहिया आहिनि। असां ॾाढियूं कंप्लेनूं कयूं आहिनि, पर असांखे उस्ताद न ॾिनो वियो आहे। त इन्हनि वस वारनि ऐं EDO शहीद बेनज़ीराबाद, वज़ीर आला सिंध ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो त असांखे जल्द खां जल्द उस्ताद ॾेई ॿारनि जी तालीम बचाई वञे। कैमरामैन अमजद अली भाटी सां गॾु गुलाम भाटी, KTN न्यूज़ मनहर।